الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد في سورة الأحزاب إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
हर किस्म की हमदई सना वडाई वाखान किबरियाई अकेले अल्लाह वहदहु ला शरीक के जुगाए जो कोई न पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा उनखां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन बिन्ही जहानन जे सरदार नबियन जे इमाम सारी कायनात जे इंसानन जे सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ाते मुबारका ऐं मुतहरात जैंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जिन्नो इंसान अर्दो समा नूरी नारी पखी परिंदा सभिन जे लाइ रहमत आज़म रहमतल लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमातुल मुबारक जो उन्वान इन गाल ते रखियला ए मुसलमानों अचो तो पंहिंजे प्यारे नबी पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम मोकिलियूं। अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे फ़ज़ीलत मक़ाम ऐं मर्तबे मजा हिक हिस्सो इहो भी है जो अल्लाह रब्बुल आलमीन नबी मुकर्रम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ते पान रहमत मोकिलण जो ऐलान कयो ऐं ईमान वारन के भी दुरूद ऐं सलाम मोकिलण जो हुक्म कयो अहिड़े एतबार सां सभिनी उम्मतियुनि ते जेके बि नबी सगोरे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जा उम्मती आहिनि, मर्द हुजनि या औरतूं, नंढड़ा हुजनि या वॾा, उन्हनि ते पंहिंजे प्यारे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हक़ आहे तो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पाक मोकिलींदा करियो। अॻिते मरहलो अचे तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत ऐं अक़ीदत जी ॻाल्हि जो छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत ऐं अक़ीदत इन ॻाल्हि ते ख़त्म थियो वञे थी या मोहब्बत ऐं अक़ीदत सिर्फ़ ज़बानी जुमलनि ते साबित थियो वञे थी। मोहब्बत ऐं अक़ीदत जो हक़ ज़बानी दावा में पूरो थी वञे तो हरगिज़ न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ात मुक़द्दसात दुरूद ऐं सलाम मोकिलण, सलातो सलाम मोकिलण, इहो तो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बाद वारे हक़न मजा हिक हक़ आहे। अव्वल तरीन जेके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हक़ आहिनि उम्मत ते, उहो त सभ खां पहिरियां नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणियो। ईमान का बाद में नबी मुकर्रम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम
जिनजो जॾहिं तव्हां फरमान ॿुधो तो उन ते अमल करियो। उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इज़्ज़त ऐं तौक़ीर ऐं दुरूद सलाम जी ॻाल्हि आहे, इहा तरतीब मुंहिंजी पंहिंजी ॾिनल कोन्हे का, इहा तरतीब अल्लाह जे क़ुरान जी ॾिनल आहे। त पहिरियां ईमान आणो आहे, पोइ इत्तबा करणी आहे, पोइ मदद ऐं तौक़ीर ऐं इज़्ज़त करणी आहे। अल्लाह साईं जो क़ुरान आहे, 9 सिपारो सूरतुल आराफ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो उहे सहाबा किराम कामयाब ऐं कामरान थी विया हलिया। कहिड़ा फल्लज़ीना आमनू बि, जिन्हनि सभ खां पहिरियां नबी ते ईमान आंदो, नबी के सच्चो तस्लीम कयूं। अल्लाह से फरमाए तो पोइ इत्तबा कयूं, पोइ मदद कयूं, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़्ज़त ऐं तौक़ीर अदब ऐं एहतराम कयूं। ही दुरूद पाक मोकिलण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़नि मज़ा हिकिड़ो हक़ आहे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़्ज़त आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहतराम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब आहे। अव्वल त जेको हक़ आहे पहिरियां उनखे त असां सम्झूं त असां उन ते बि पूरा लथा आहियूं या न, उन में बि असां सचा आहियूं या न। रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि खोड़ सारा मिसाल ॾिना त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों हक़ आहे इहो त तव्हां ईमान आणे करे ॿिए नंबर ते उनजी इत्तबा करियो, उनजो चवण करियो, उनजी ॻाल्हि मञी करे उन ते ज़िंदगी गुज़ारियो। जेकॾहिं न ईमान पोइ हुजे पर ॻाल्हि न मञूं त पोइ ईमान पोइ अधूरो आहे। मुआशिरे जो मिसाल वठंदा हलो, जेकॾहिं को चवे तो फलां मुंहिंजो महबूब आहे, फलां मुंहिंजो महबूब आहे, ऐं अॻियां चवण वारो पंहिंजे महबूब खे ॻाल्हि चवंदो वञे ऐं महबूब जी रद्द कंदो वञे, पोइ इहो महबूब चइबो? महबूब त उहो आहे, मुआशिरो चवंदो आहे त एॾो प्यारो आहे जो पंहिंजी जान बि कटाए छॾींदुसि। महबूब इन शइ जो नालो आहे, मोहब्बत इन शइ जो नालो आहे। जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमानी हालत में महबूब आहे, पोइ जॾहिं दुनियावी आरज़ी इश्क जे करे, शैतानी अमल जे करे, हवस परस्ती जे करे इंसान पंहिंजो कंध कपाइण जे लाइ तैयार थिए थो, नबी जी ॻाल्हि जे लाइ छो न, नबी जी ज़ात जे लाइ छो न? अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमाए तो जेकॾहिं नबी के मञण खां बाद में तव्हां उनजी इत्तबा पैरवी न कई आहे, बाक़ी तव्हांजो ख़ाली ठठोलियूं दवाऊं कंहिं कम जो कोन रहंदियूं। रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि 5 सिपारे जे अंदरि सूरत निसा जी आयत नंबर 65 जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां ईमान आणण वारी पहिरीं सिफ़त खे बयान कयो आहे। कहिड़ा माण्हू पक्का सच्चा मोमिन थी सघनि था, कहिड़ा माण्हू सही माना में रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे मञण वारा चई सघजनि था। अल्लाह से फरमायो फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। बुजुर्गो, अल्लाह जो कुरान आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक दौर आहे, बेज़ाते खुद नबी मौजूद आहे ऐं बेज़ाते खुद नबी जी मजलिस में बस सहाबी, काफिर न, मुनाफिक न, मुशरिक न, सहाबी, उहे सहाबी जिन्हनि जा गुण, जिन्हनि जा गीत रब कुरान में गाया, जिन्हनि जी तारीफ़ रब कुरान में कई आहे, उन्हनि सहाबा मजा 2 सहाबी, हिकिड़ो हज़रत ज़ुबैर, ॿियो हिकिड़ो अंसारी सहाबी आहे। 2 ॼणा विढ़ी आया, झेड़ो करे आया, इख्तलाफ करे आया, तनाज़ो करे आया।
केड़ी गाल ता पानी जी गाल ता तनाज़ो करे आया। पानी बनी में पानी वहे पियो, उता इख्तलाफ करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके दहलीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अदालत में पहुंचा। अंसारी साहबी चवे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी भराइण पहिरियां मुंहिंजो हक़ आ। हज़रत ज़ुबैर चए तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी भराइण पहिरियां मुंहिंजो हक़ आ। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो कयो जंहिंजी बनी पहिरें नंबर ते आ, वाटर जी भर में आ, पहिरियां उहो भराईंदो पोइ ॿियो भराईंदो। इते हज़रत अंसारी सहाबी रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी ज़बान मजा ये जुमला लिखता, या रसूल अल्लाह यो फैसलो इन जे करे जो ही अमाजी पुफी जो पुट्रा ताजो पंहिंजो आ तदा यो फैसलो इन जे करे कयो आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जना ये जुमला बुधा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते कावड़ जा, गज़ब जा, नाराज़गी जा, गुस्से जा आसार ज़ाहिर थिया। ऐं पोइ इलाहुल आलमीन जे तरफ़ां वही इलाही जारी थिए थी, हबीब हुकुम करियो ए ज़ुबैर पहिरियां बनी भराए तूं। पर पहिरियां तो सिर्फ़ बनी के पूरो पानी ॾियणो हो, मामलो ख़त्म करे अॻिते पानी रवानो करणो हो। पर हाणे सिर्फ़ ॻाल्हि हिते कोन थींदी। ज़ुबैर बनी भराए जा, चङी तरह सां भराए जा, चङी तरह सां भराए जा। एतिरो त बनी में पानी रखजा जो बन्ना किराश करे पानी अॻिते हलियो वञे, पर लोढ़जा न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक में जा अहिड़ा सख्त तरीन जुमला जारी थिया, कदा नबी जी मुखालिफत जे करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण खां बाद में उन जे फैसले के हकार जी नज़र सां ॾिसण जे करे नबी साईं फरमायो तो सहाबी अंसारी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे तो पोइ ज़ुबैर बनी भराईंदो, ज़ुबैर जे बनी जे बननि तां पाणी उथली करे अॻिते त अची सघे थो, उन खां पहिरियां पाणी न मिलंदो। इहो त नबी साईं जो फ़ैसिलो हो। ऐं यादि रखी छॾियो, नबी साईं पंहिंजी ज़बान मुबारक में जा को बि जुमिलो रब जी वही खां सवा न ॻाल्हाईंदा हुआ। अल्लाह साईं जो क़ुरान गवाह आहे, 27 सिपारो सूरत नज्म फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वन्नज्मि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। रब्बुल आलमीन फरमाए तो कसम आ तारे जो जॾहिं पंहिंजी चमकाट रोशनी छॾे करे अंधेरो कंदो आहे, गायब थी वेंदो आहे। मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि ग़लति ॻाल्हि न कंदो आहे, कॾहिं बि गुमराही वारी ॻाल्हि न कंदो आहे, कॾहिं बि सरकश न थींदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा वमा यंतिकु अनिल हवा। रब फरमाए तो जॾहिं बि रसूल ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी मन मर्ज़ी सां न, पंहिंजे नफ़्स तरफ़ां न, पंहिंजे राय ऐं सोच सां न, इन हुवा इल्ला वह्युन यूहा। ॻाल्हाईंदो आहे त अल्लाह जी वही सां ॻाल्हाईंदो, रब्बुल आलमीन जे पैगाम सां ॻाल्हाईंदो आहे। ईअं कॾहिं बि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न ॻाल्हाईंदा। उन हबीब जे फ़ैसिले के सहाबिया मुंहिंजा बुज़ुर्गो, ओ मुंहिंजी अमड़ ऐं मोहतरमा भेण गौर सां ॿुधो, सहाबी ओवे सहाबी जिन्हनि जे बारे में नबी पाण चयो जंहिं मूंखे ॾिठो त उन जे मथां ईमान आंदई, मूंखे ॾिसी करे ईमान आंदई त जहन्नम हराम आहे, जन्नत वाजिब आहे। उन सहाबी थोरो ग़लती जो मुज़ाहिरो कयो, रब जे रसूल जे साम्हूं इख़्तिलाफ़ी मुज़ाहिरो खड़ो कयो, एतराज़ी सवाल उतारियो। अल्लाह आयत नाज़िल कई फला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजरा बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। रब्बुल आलमीन के चए तो है मुंहिंजा प्यारा पैगंबर, मूं रब के तुंहिंजो मूंखे कसम आहे पंहिंजी ज़ात जो, ऐसी ताणी को माण्हू मोमिन नथो थी सघे हत्ता युहक्किमूका फीमा शजरा बैनहुम, जनाब को इख़्तिलाफ़
इख्तिलाफ थी वने, को तनाज़ो थी वने, ओ तुझे फैसले के फैसलो तस्लीम न करे, तुझे गाल के आखिरी गाल तस्लीम न करे। ऐं रब पंहिंजी ज़ात जो कसम खणी करे चवां तो, इहो माण्हू तो मोहम्मद सां सचो कोन्हे, इन माण्हू जे ईमान में शक आहे, इन माण्हू जो ईमान ही खोटो आहे। रब्बुल आलमीन फरमाए तो जेकॾहिं मोहम्मद करीम के नबी मञण खां बाद में जेकॾहिं गाल ते एतराज़ थिए, गाल के न वरतो वञे, गाल ते अमल न कयो वञे, रब फरमाए तो इहो मोमिन न, इहो नबी जो उम्मती थी नथो सघे। अंदाज़ो लगायो ओ मुसलमानो, असां वटि इहो अक़ीदो आहे, असां वटि नबी जो मक़ाम इहो आहे। नबी जी हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि के जेकॾहिं साम्हूं आंदो वञे शरीयत आहे, रब जे रसूल खां साबित आहे, कोई उनजो इनकार करण वारो, न मञण वारो, अबन ॾाॾनि जे रीतनि खे, रस्मनि रवाजनि खे, हदीस पाक जे मथां तरजीह ॾियण वारो, इहो मोमिन नथो थी सघे। अल्लाह जे क़ुर जो फ़ैसिलो आहे। ॿी हदीस मुबारका जा मिसाल, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल अशरिबा जे अंदर हदीस नंबर 2021 जे अंदर हज़रत सलमा बिन अक्वा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, अन्न रजुलन अकल इंद रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, बेशक हिकिड़े माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾिजी करे मानी पे खाधी, गॾिजी करे मानी पे खाधी, काफ़िर कोन हो, काफ़िर कोन हो, नबी ते ईमान आणण वारो हो। ऐं मानी कीअं पे खाधई, बिशिमालिही, साॼे हथ सां न, खाॿे हथ सां। अॼु बि वॾा वॾा फने खान, काटन जा कपिड़ा पातल, स्पेशली गाजन मां लथल, मुठ ते सिगरेट पीअंदड़, 4 एकड़ ज़मीन आहे, मालिक जा पेर ज़मीन ते कोन था लॻनि, एॾो तकबुर आहे। पर जेकॾहिं नंढड़ो तालिब इल्म मस्जिद में क़ुरान पाक हदीस पाक पढ़ंदड़ आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिनल तालीम खां बि वाक़िफ़ आहे, इहो बि ॾिसी करे खिले थो त हेॾो वॾो माण्हू खाॿे हथ सां पियो खाए पीए, इनखे लक्षण ई कोन्हे। अल्लाहु अकबर कबीरा, उहो माण्हू खाॿे हथ सां पियो खाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारका में जा जुमला निकिता, कुल बे अमीनी का, खा भले खा, झल कोन्हे, रुकावट कोन्हे, पर साॼे हथ सां खा। हुन मरा जो साॼो हथ सही आहे, उनजे बावजूदि चए थो ला अस्तिओ, ऐं खाॿे हथ सां खावां पियो, साॼे हथ सां नथो खावां, इन जे करे जो साॼे हथ में ताक़त कोन्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये जुमला ॿुधनि था, इंतिहाई गज़बनाक थिया, ऐं ज़बाने मुबारका मजा ये जुमला जारी थिया वही इलाही जे हुकुम सां, ला अस्तताअता, यादि रखी छॾ, तुंहिंजो हथ कॾहिं वरंदो बि कोन, तूं साॼे हथ सां खाई बि कोन सघंदे, तुंहिंजे साॼे हथ में ताक़त ईंदी ई कोन। सलमा बिन अक्वा चवनि था, बाद में असां ॾिठो, फमा रफ़अहा इला फी, सॼी ज़िंदगी जेसी ताणी ज़िंदा रहियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बददुआ महल, जिथे साॼो हथ बीठल हुयो, उते जो उते बीही रहियो, सुकी ख़तम थी वियो हलियो, कॾहिं बि उन हथ में तौफ़ीक़ ऐं ताक़त कान थी जो इहो हथ खॼी करे मथे वात ताणी पुॼे। हा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी मुख़ालिफ़ वर्ज़ी करण जे करे, पर फ़र्क़ु छाजो आहे जो अॼु बि नबी साईं जो नाफ़रमानियूं हलनि थियूं, उन दौर में बि हलियूं पे, उन दौर में एॾी पकड़ हुई, हिन दौर में नरमी छो आहे? थोड़ो फ़र्क़ु आहे जो उन दौर वारा जेके माण्हू हुया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शर्फ़ हासिल थियल हुयो, मोजिज़ा बि आइनी जी साम्हूं ॾिसंदा हुया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हुस्न पेकर अख़लाक़ पेकर गॾु हूंदा हुया, तॾहिं उन्हनि ते एॾी वॾी सख़्ती हुई जो थोरी बि नाफ़रमानी करण जे करे फ़ौरन पकड़ थींदी हुई। अॼु अवां जी मुंहिंजी पकड़ इन जे करे कोन थी थिए जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम जिन ते पाण अण ॾिठे ईमान आंदो आहे। इहा बि अल्लाह जी हिकिड़ी रहमत आहे जो पकड़ रब नथो करे। पर यादि रखी छॾियो, इन जो मक़सदु इहो कोन्हे को जो नाफ़रमानू कंदा हलंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत खे छॾींदा हलंदासीं, शैतानी सीरत, पंहिंजी नफ़्सानी ख़वाहिशात वारी सीरत, बेहयाई बद अख़लाक़ी वारी सीरत खे अपनाईंदे अयाशी करे ज़िंदगी गुज़ारे हलिया वेंदासीं, आख़िर में वॾो पछताव थींदो। आख़िर में वॾो पछताव थींदो। रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो, 19 सिपारो आहे, सूरतुल फुरक़ान आहे, आयत नंबर 27, 28, 29, 30। रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं क़यामत वारो ॾियारो थींदो, जेके नबी जा नाफ़रमान हूंदा, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुखालिफ़त करे आया हूंदा दुनिया में, पोइ छा उन्हनि जी हालत हूंदी। अॼु त मुसलमान सॼो ॾींहुं नबी जी नाफ़रमानी में, पोइ चए थो नबी सिफ़ारिशी आहे। अल्लाह जे क़ुरान खां पुछा कयूं, छा नबी सिफ़ारिश कंदो अहिड़े माण्हू जी? फरमायो यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूल या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला लक़द अज़ल्लनी अनि ज़िक्रि बअद इज़ जाअनी व कान अश-शैतानु लिल इंसानि ख़ज़ूला व क़ाल ar-रसूलु या रब्बी इन्न क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। रब्बुल आलमीन फरमाए तो जेके नबी जा नाफ़रमान हूंदा, ओ जेके नबी जा मुखालिफ़ हूंदा, ओ क़यामत वारे ॾींहुं जॾहिं बीठल हूंदा, ओ पंहिंजो आङुरियूं वात में विझी करे उन्हनि खे चक हणंदा, कावड़ मजा, गुस्से मजा, हाय हलाकत साईं छा करे आयासीं, या लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला। ओ रसूल करीम के छॾे करे, उन जी तालीम और तरबियत के छॾे करे, उन जी सीरत और सूरत के छॾे करे, काश आऊं दुनिया वारे फुला माण्हू सां दोस्ती रखे करे रसूल जी मुखालिफ़त करे ज़िंदगी न गुज़ारिया हा। ओ इन बदबख्त इंसान जेको दुनिया में मुझो दोस्त थी रहियो, अल्लाह जी इबादत का, अल्लाह जे ज़िक्र का, अल्लाह जे कुरान का, नबी जे फरमान का मूंखे रोकींदो रहियो। वकान अश-शैतानु लिल इंसानि ख़ज़ूला। ओ यो बदबख्त जेको अॼु कावड़ मजा पंहिंजो आङुरियूं खाए पियो, अॼु पंहिंजी हलाकत पाण पंहिंजी ज़बान सां बयान करे पियो, इहो चवंदो त शैतान वॾो ज़लील आहे, शैतान वॾो रुसवा आहे। तव्हांजो इहो वाक़ियो हलंदो हलंदो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जे बारगाह में फरियाद कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, ओ ही जेके मुसलमान, ही जेके क़ुरान खे मञण वारा, ओ मूं नबी खे मञण वारा, ओ ही उहे माण्हू आहिनि, इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। ही मुसलमान क़ुरान खे मञण जे दावा करण जे बावजूद बि क़ुरान खे छॾे हली आया, क़ुरान खे छॾे ॾिनो। अचूं था नबी सिफ़ारिश आहे, नबी अल्लाह सी गफ़ूर रहीम आहे, पोइ हीउ क़ुरान जेको असां ॿुधाईंदा आहियूं सॼो माना ग़लति आहे, या इहे वाक़ियतन असांजे तरफ़ां हथ ठोकियूं ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञण जी पहिरीं निशानी आहे, जॾहिं बि मुंहिंजो फरमान अचे ईंच नूच न, आएं बाएं दाएं शाएं न, अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान ॿुधण खां बाद में उन ते अमल करणो आहे, तब्दीली आणणी आहे। जेकॾहिं न त पोइ छा? जेके माण्हू क़ुरान हदीस खां रोकनि था उन्हनि जो अंजाम छा? अल्लाह संजो क़ुरान 5 सिपारो आहे, सूरत निसा है, आयत नंबर 61। रब्बुल आलमीन फरमायो, व इज़ा क़ील लहुम तालू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल रअयतल मुनाफ़िक़ीना यसुद्दूना अन्का सुदूदा। रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं चयो वेंदो आहे माण्हुनि खे, अचो हिकिड़े अल्लाह जे किताब ॾांहुं, अल्लाह जे रसूल ॾांहुं, सिर्फ़ ॿिनि शयुनि ॾांहुं अचो, रअयतल मुनाफ़िक़ीन, पोइ ॾिसंदे ॾिसण वारा ॾिसंदे तूं मुनाफ़िक़नि खे यसुद्दूना अन्का सुदूदा। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहि सलातो वसलाम जिन जी आंदल ॾिनल शरीयत, तालीम और तरबियत, सीरत ऐं सूरत खां उहे रोकींदा। क़ुरान खां रोकण वारा रब चए थो मुनाफ़िक़, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां अल्लाह से फरमाए थो मुनाफ़िक़ीन,
अंदाज़ो लगायो जेके सॼो ॾींहुं रट लॻाइनि गौसे आज़म फुला 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 उनजी सॼी तबलीग दावत तबलीग रात ॾींहुं हज़ारो सफ़र शिरक ॾांहुं क़ुरान ॾांहुं अल्लाह जे रसूल ॾांहुं न बल्कि आम हालात ॾांहुं आम मामलात ॾांहुं अल्लाह जे नेक बाननि जी सीरत ॾांहुं उनजी करामात ॾांहुं शिरकिया ऐं कुफरिया अक़ाइद ॾांहुं क़ुरान हदीस न इन्हनि जी मस्जिद में न वञिजो इन्हनि जी तकरीर न ॿुधिजो गुमराह थी वेंदव हलिया ओ ये साॻा ताना जेके अॼु खां तक़रीबन 1400 साल पहिरियां बि ॾिना वेंदा हुआ इन नबी जी ॻाल्हि न ॿुधिजो इहो नबी तव्हांखे फिराए वेंदो हलियो अल्लाह अकबर कबीरा रब फरमाए तो कुरान ऐं हदीस जी मौजूदगी में टी ॻाल्हि ते अमल करण वारा मुनाफ़िक कुरान हदीस जी दावत तबलीग खां रोकण वारा मुनाफ़िक आहिनि अंदाज़ो लगायो इहो रसूल ते असांजो ईमान आहे या रसूल सां असांजी मोहब्बत आहे हाणे अचो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुखालिबत छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿुधाए विया पूरो ॿुधाए विया या न छॾे विया ॿुधाइण जे लाइ ओ मामलो ख़त्म करे विया हलिया या अञा गुंजाइश आहे अल्लाह रब्बुल आलमीन 5 सिपारे सूरत निसा जी आयत नंबर 115 जे अंदर वज़ाहत कई सिधो रस्तो ॿुधाए छॾियो हाणे हलंदड़ दौर में ईंदड़ सदियनि में या नबी खां बाद में गुज़रियल सदियनि जे अंदरि अवां खां मूंखां पहिरियां गुज़रियल वक़्त जे अंदरि जेके भलारा आया जेके औलिया आया जेके इमाम सगोरा आया जेके मुहद्दिसीन आया रब जा नेक बाना आया छा उहे असांखे नओं दीन ॾेई विया हलिया छा उहे नयूं ॻाल्हियूं ठाहे ॾेई विया हलिया अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो जेकॾहिं नओं दीन ठाहे ॾेई विया हलिया त पोइ सभु गुमराह जेकॾहिं नओं दीन ठाहे न ॾेई विया हलिया त पोइ छा ते हली विया हलिया उन रस्ते ते उन दीन ते हली विया हलिया जना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेज़ात खुद जिंदा हुया सहाबा भी मौजूद हुया रब्बुल आलमीन जी तरफा वही नाजिल थी वमन युशाकिर रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला वनुस्लिहि जहन्नम वसात मसीरा रब्बुल आलमीन फरमाए तो जेको भी मुझे रसूल जी नाफरमानी कंदो जेको भी मुझे रसूल जी नाफरमानी कंदो कदा फरमाई सिद्धो रस्तो रसूल जे ज़रिए ज़ाहिर थी चुको आहे हिदायत वारो रस्तो रसूल जे ज़रिए ज़ाहिर थी चुको आहे ऐं इहो ई रस्तो मोमिननि जो आहे मोमिन उन दौर में असहाब सगोरा हुया रब्बुल आलमीन फरमाए तो रसूल जी नाफरमानी करण वारो रसूल जी मौजूदगी में सिद्धो रस्तो ज़ाहिर थियण वारो रसूल जी मौजूदगी में सिद्धे रस्ते ते हलण वारा मोमिन उन्हनि जे रस्ते खां जेको हटी करे ॿियो रस्तो इख्तियार कंदो रब्बुल आलमीन फरमाए तो नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम वसात मसीरा जेॾा वेंदो छॾे ॾींदासींसि राहूं खोले छॾींदासींसि आख़िरकार उन जो ठिकाणो जहन्नम बुज़ुर्गो रसूल जे नाले सां शिरको खराफ़ात बिदात कूड़ केर थो हलाए रसूल करीम जे दीन जे नाले सां केर थो हलाए असहाब सगोरनि जे नाले सां केर थो हलाए नबी करीम फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन छा इन जो मतिलबु इहो आहे तो जेके सहाबा किराम रसूल करीम ऐं अल्लाह जे क़ुरान खां हटी करे फ़ैसिला कया उन ते अमल कयो पहिरियां उन्हनि जा फ़ैसिला ज़ाहिर त करे ॾेखारियो कहिड़ा फ़ैसिला हुआ जिन्हनि सहाबा सादिर कया सहाबा ऐं पोइ उन्हनि ते उम्मतन अमल कयो ऐं उहे क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ हुआ कहिड़ा फ़ैसिला हुआ को बि कोन हो हिकिड़ो उम्मतन के सादी अवाम के बे इल्म अवाम के हिकिड़ो धोखो त असां बि हीअं बि करे विया असां बि हीअं बि करे विया असां बि हीअं बि करे विया असां अहले सुन्नत वल जमाअत वारा असां सुन्नी तबको आहियूं बुज़ुर्गो इहे सभु हिकिड़ा ढसोकला सभु कूड़ क़ुरान पढ़ो हदीस पढ़ो ऐं कोन थो चवां त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतमाद करियो ऐं कोन थो चवां त आउं हक़ वारो आहियां क़ुरान पढ़ो हदीस पढ़ो
तव्हां खे ॿुधाईंदा वेंदा त सचो केरु, कूड़ो केरु, हक़ कहिड़ो, बातिल कहिड़ो, राति कहिड़ी, ॾींहुं कहिड़ो आहे, सभु शइ क़ुर ऐं हदीस में सहाबा जी सीरत में मौजूदु आहे। टे नंबर ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हक़ जेको आहे अदब, एहतराम, तौक़ीर, उन अदब एहतराम में दुरूद पाक रखियल आहे। रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुर पाक जे अंदरि 22 सिपारे सूरतुल अहज़ाब जी आयत नंबर 56 जे अंदरि फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह साईं पंहिंजे रसूल ते रहमतूं मोकिलींदो आहे ऐं अल्लाह जा फरिश्ता अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलीनि था। ए ईमान वारा मर्दो, ए ईमान वारी औरतो, तव्हां बि पंहिंजे नबी सगोरे ते, पंहिंजे रसूल ते दुरूद ऐं सलाम मोकिलींदा करियो। हीउ जेको लफ़्ज़ सलात इस्तेमालु थियल आहे, स्वाद, लाम, अलिफ ऐं नंढड़ी ता, ॿिनि अखियुनि वारी जेका गोल ता ठहियलु हूंदी आहे, इन लफ़्ज़ सलात खे जॾहिं अल्लाह ॾांहुं मनसूब कंदासीं त पोइ थींदी त अल्लाह रब्बुल आलमीन रहमतूं नाज़िल कंदो आहे। जॾहिं इन लफ़्ज़ सलात खे नबी जी निस्बत सां उम्मत ॾे या फ़रिश्तनि ॾे मनसूब कंदासीं त पोइ दुरूद पाक मुराद थींदो। हाणे दुरूद पाक कहिड़ो जेको अॼु असां मुसलमान अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अला मिल्लतिना, इहे कहिड़ा दुरूद आहिनि? इहा कहिड़ा साईं 100 खां वधीक दुरूद, फिलां दुरूद, फिलां गौसिया दुरूद आहे, तंजीना दुरूद आहे, अले कहिड़ा कहिड़ा दुरूद। छा क़ुरान में हदीस में दुरूदनि जा नाला हरगिज़ न अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो चैलेंज सां, रब्बुल आलमीन पंहिंजे पूरे क़ुरान जे अंदरि, पूरे ज़ख़ीरा हदीस जे अंदरि किथे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुखातिब जे सीगे सां दुरूद जो न ॿुधायो आहे। ते अल्लाह जा रसूल तो ते मथां दुरूद हुजे, तुंहिंजे मथां सलात हुजे। रब्बुल आलमीन कंहिं बि क़ुरान जी आयत में, कंहिं बि सही हदीस परे जी ॻाल्हि, ज़ईफ़ हदीस परे जी ॻाल्हि, मौज़ू हदीस जे अंदरि बि तव्हांखे मुखातिब जा सीगा नज़र कोन ईंदा। हा कंहिं ठाहिया हुजनि त पंहिंजी जॻह ते आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे इब्राहिम शाह जे नाले सां, बहाउद्दीन इब्राहिम शाह अल हुज़ली, जेको तक़रीबन 9वीं सदी हिजरी जो बुज़ुर्ग गुज़रियो आहे। उन ये जुमला ठाहिया अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। किथे दीन इस्लाम, किथे 9वीं सदी हिजरी। भला जेकॾहिं असां मञूं बि सही इन बुज़ुर्ग ये जुमला ठाहे ॿुधाया, इहो हक़ ते थियो, इहो वॾो आलिम थी वियो हलियो। इन खे इन्नल्लाह व मलाइकतहु सम्झ में अची वई हली। साईं पहिरियां मुहद्दिसीन गुज़रिया, पहिरियां 4 इमाम गुज़रिया, पहिरियां सहाबा गुज़रिया, नबी जो बिज़ात ख़ुदि दौर गुज़रियो, रब जी वही जो दौर गुज़रियो। उन में कंहिंखे बि इन ॻाल्हि जी ख़बर कान पई त हिन मज़ा मुराद ही आहे। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं आयत करीमा नाज़िल थी, सहाबा सगोरा आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दहलीस में। हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद, इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि जी हदीस जो किताब, हजरत काब बिन उजरा रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आयत करीमा नाज़िल थी। सहाबा सब गॾु सवाल कनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ आयत करीमा नाज़िल थी आहे, असां दुरूद कीअं मोकिलियूं तव्हां ते, सलात तव्हां ते कीअं मोकिलियूं? रब साईं आयत नाज़िल कई, रब साईं दुरूद पाक बि नाज़िल करे ॿुधायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घड़ी खन ख़ामोश थी बीठा, सवाल खां बाद में रब जे तरफ़ां वही आई, वही खां बाद में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी ज़बान मुबारका मजा दुरूद शरीफ जा जुमला जारी कया, क़ूलू
चो मुझा साहबियो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आयत करीमा जे नाज़िल थियण खां बाद में सहाबा के ख़बर कान पईया दुरूद कियां मोकिलियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। 15वीं सदी जो माण्हू त ठाहे सघे थो, 9वीं सदी हिजरी जो माण्हू त ठाहे सघे थो। नऊज़ु बिल्लाह नऊज़ु बिल्लाह नऊज़ु बिल्लाह। उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह शागिर्द सहाबा किराम उस्ताद पूरी कायनात जे इंसानन जो सरदार आ। ओ शागिर्द नबियन खां बाद में पूरी कायनात जे मुसलमानन जा पूरी कायनात जे इंसानन जा सरदार उन्हनि खे ख़बर कान पई रब ही आयत नाज़िल कई आहे, हिन मां असां दुरूद ही ठाहे करे पेश कयूं। उहे बि रसूल खां पुछण जा मोहताज थिया, उन्हनि खे बि ख़बर कान पई जेसीं ताणी रब वही नाज़िल न कई, जेसीं ताणी रसूल करीम न ॿुधायो। अॼु जो मौलवी ठाहे थो वरी छा चवंदासीं हदीस में आहे त कंहिं बि माण्हू को सुठो अमल ठाहियो ऐं पोइ मुआशरे में हलायईं, पोइ माण्हुनि उन ते अमल कयो त पोइ छा थींदो, उनखे बि उहो ई अजर मिलंदो जेको ॿियनि खे मिलंदो। ॿियो जवाबु झल किथे आहे, मन ॾेखारियो। इहे जेकॾहिं तव्हां रोकियो था अज़ान खां पहिरियां दुरूद सलाम न पढ़ो, मन ॾेखारियो। रोकियो था कांध को न कयो, मन ॾेखारियो। रोकियो था क़बर ते अज़ान न ॾियो, मन ॾेखारियो। रोकियो था तॾहिं ते अची करे दुआ हथ खणी बार बार न घुरो, मन ॾेखारियो। रोकियो था चालीहा टेवीहा ॿारहा उर्स यारियों रजब जा कूंडा ईद मिलाद न कयो, नाजाइज़ मन ॾेखारियो किथे लिखियल आहे। अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा कोन कयो, सबूत तव्हां ॾियो। हिकिड़ो माण्हू गाॾी काहे वञे पियो मोटरसाइकिल, उनखे पुलिस वारा रोकनि था, गाॾी जा कागज़ ॾे, गाॾी जा कागज़ ॾे। उहो चए थो साईं आऊं गाॾी मड़ी थोरे कम लाइ वठी आयो आहियां, कागज़ मूं वटि आहिनि ई कोन, कागज़ मालिकनि वटि आहिनि। पुलिस जिन मथां चढ़ी बीही रहे, मना ॾेखार, न हर भरू कागज़ ॾेखार। हिकिड़ो उहो माण्हू जेको चए त मूं हीउ कमु कयो ई कोन्हे, हाणे उन जे मथां सभ जा सभ डंडो खयो बीठा हुजनि, मन ॾेखार, सबूत ॾे त तो हीउ कमु कयो ई कोन्हे। अरे बाबा मूं कयो ई कोन्हे को सबूत किथां ॾियां? हमेशह कंहिं बि शइ जे वजूद जा सबूत ॾींदा आहिनि, मनफ़ी जा न हुजण जा सबूत कोन ॾिबा आहिनि। ही कमु तो कयो आहे, ही ॻाल्हि तो कई आहे, हिन जा सबूत ही आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। पर जेकॾहिं हरू भरू ज़िद आहे, मन ॾेखारियो त पोइ साईं असांजा बि सवाल, मग़रिब नमाज़ में फ़र्ज़ में घणियूं रकातूं आहिनि? 3 रकातूं आहिनि न, जेके पढ़ंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। फ़र्ज़ नमाज़ में 3 रकातूं आहिनि। पूरी कायनात जिन्हनि बुज़ुर्गनि खे चैलेंज आहे, कहिड़ी आयत में कहिड़ी हदीस में मना है त 4 रकातूं न पढ़ो? पुछा करे अचो साईं, जेकॾहिं मन ॾेखारियो न, पोइ ही बुज़ुर्ग कलमो पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह वसीउ रसूलिल्लाह खलीफ़तो बिला फज़, मन ॾेखारियो आहे? साईं जेकॾहिं दाढ़ी कूड़ियूं था न, मन ॾेखारियो किथे आहे? साईं हिकिड़ो माण्हू खोड़ सारा कम कयूं पिया, मन ॾेखारियो? नमाज हलंदे हलंदे उते दुरूद में पाक में शुरू थी वञो अस्सलातु वस्सलाम अलैका, मन ॾेखारियो? जॾहिं इन पासे ईंदासीं न, मन ॾेखारियो त पोइ बुज़ुर्गो दीन कोन रहंदो। इन ॻाल्हि ते अचो, रसूल कमु कयो आहे या न कयो आहे? कयो आहे त दीन आहे, न कयो आहे त बाद में करण वारो बिदती आहे। सहाबा कमु कयो आहे या न कयो आहे? कयो आहे त दीन आहे, न कयो आहे त बाद में करण वारो बिदती आहे।
मना 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 कंहिंखे मना ॾेखारींदासीं। अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर कबीरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पाक पढ़ी करे ॿुधायो। वरी ॿिया जुमला चवंदासीं दुरूद जा अले केतिरा सीगा, अले केतिरा सीगा। पूरो हफ़्तो नो चोटी जा ज़ोर लॻाया। नेट जे हर सर्च में, हर सॉफ्टवेयर में वञी करे ॻोल्हियासीं, हदीसनि जा किताब ॻोल्हे रहियासीं। साईं सीगा असांखे त मिलिया ई कोन। अले किथां इन्हनि सीगा ठाहे वरिता? चई अले केतिरा सीगा। साईं जेके नबी सीगा ॿुधाया उन्हनि खां अलावा त मिलिया ई कोन। कहिड़ा नबी ॿुधाया? पहिरियों इहो दुरूद इब्राहिम, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। ॿियो दुरूद नबी पाक ॿुधायो, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अज़वाजिही व दुर्रियतिही व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व बारिक अला मुहम्मद व अज़वाजिही व दुर्रियतिही कमा बारकत अला इब्राहिम। क्या जुमला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कार्या, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन अब्दिका व रसूलिका कमा सल्लैता अला इब्राहिम व बारिक अला मुहम्मदिन अब्दिका व रसूलिका कमा बारकता अला इब्राहिम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौथा जुमला से कार्या, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व बारिक अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। इन खां अलावा के जुमला साबित करे ॾेखार। ॿिया जुमला रब कुरान में ज़िक्र फरमाया। सूरत साफ़ात 23 सिपारो आहे। फरमाए सुबहाना रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। होदा दुरूद जा सीगा जेके जुमला नबी पाक ॿुधाया। हेॾा सलाम लफ़्ज़ सलाम चवंदा दुरूद ऐं सलाम, दुरूद जा सीगा नबी ॿुधाया ऐं सलाम रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान में ॿुधाए। इन खां वधीक जेके सीगा साईं झेड़े जी ॻाल्हि कोन्हे, इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि कोन्हे, मुनाज़िरनि जी ॻाल्हि कोन्हे का, बसि सुबूत जो मामिलो ख़तमु आहे। वगरना अज़ीज़ दोस्तो गुज़िरेगो जीअं दुनिया में असां होशियार आहियूं, दीन में कुझु न कुझु त होशियार थियो। रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद पाक जे बारे में जेके ॻाल्हियूं ॿुधायूं, असांजो अक़ीदो छा? तव्हां दुरूद पाक पढ़ो ई कोन था, मञो ई कोन था। हदीस मुबारका नोट कंदा हलिजो। हदीस शरीफ जी किताब सुनन इब्न माजा, किताब इकामति सलात, बाबु सलात अलन नबी, हदीस नंबर 908। असांजो अक़ीदो छा? अल्लाह जे हबीब छा फरमायो? मन नसिया सलात अलैया खतिया तरीक़ल जन्ना। जैप माण्हू मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण विसारे छॾियो, इहो माण्हू जन्नत में दाख़िल नथो थी सघे। इहो असांजो अक़ीदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि हदीस मुबारका, हदीस शरीफ जो किताब सुनन तिरमिज़ी आहे, किताब दावात आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका 3546 आहे। अल्लाह जे हबीब फरमायो अल बखीलुल लज़ी मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्ली अलैया। उन माण्हू का वॾो बखील बुज़दिल कंजूस कहिड़ो थी सघे थो जंहिंजे साम्हूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो अचे ऐं दुरूद पाक न पढ़े, इहो माण्हू वॾो बखील आहे। टिया जुमला इन्ना अबखल नास ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्ली अलैया। बखीलन में भी वधीक बखील, कंजूसन में भी वधीक कंजूस उन माण्हू खां वधीक केरु थी सघे थो जंहिंजे साम्हूं नबी सगोरे जो नालो अचे ऐं दुरूद पाक न पढ़े। हीअ असांजो अक़ीदो आहे। चौथी हदीस मुबारका, हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी आहे, किताब सलवात आहे, बाबु सलात अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था कुन्तु उसल्ली वन नबियो व अबू बकरिन व उमर माहुमा। चए थो आऊं आयुसि नमाज़ पढ़ियमि, नमाज दौरान अबू बकर भी वेठो हुयो, सुहिणो नबी सगोरो वेठो हुयो, उमर फारूक भी वेठो हुयो। नमाज पढ़ण खां बाद में
मुँह हथड़ा खया दुआ घुरण जे लाइ बदा तो बिस्सनाई अलल्लाह सुम्मा सलाती अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल तोता चे तुम दुआ घुरी पहिरियां अल्लाह जी हमदो सना बयान कई बाद में दुरूद पाक पढ़ियो आ नबी सगोरे सल्लम ते उन खां बाद में पंहिंजी ज़ात जे लाइ दुआ घुरी आ अल्लाह जे हबीब ये जुमला ॿुधा नबी सगोरे फरमायो अब्दुल्ला अज जेको सवाल कंदे अल्लाह रब्बुल आलमीन तोखे अता कंदो नबी सगोरो मौजूद आ शागिर्द दुआ जो तरीक़ो ॿुधाए पियो पहिरियां रब जो नालो आ पहिरियां रब जी सना पहिरियां रब जी तौहीद तहलील तमीद तक़दीस बयान कबी बाद में नबी सगोरे ते यानी अज़ान शुरू थी कोने का अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह माना रसूल पहिरियां अल्लाह बाद में हेदा नबी शागिर्द अजीम शागिर्द उस्ताद अजीम उस्ताद वेठला ओ उस्ताद ठप्पो हणी करे चए तो उहा दुआ काबिल क़बूल आ उहा इबादत काबिल क़बूल आ उहा अज़ान काबिल क़बूल आ उहा तकबीर काबिल क़बूल आ जंहिंमें पहिरियां रब जो नालो अचे बाद में सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे अज़ान अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर पहिरियां अल्लाह सां जी वॾाई पोइ रब्बुल आलमीन जी महबूदियत जी गवाही उन खां बाद में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी रिसालत ऐं रसूल हुजण जी गवाही आहे बाद में अमलनि ॾांहुं सदा बुज़ुर्गो यादि रखी छॾियो जंहिं बि इबादत में पहिरियां अल्लाह जो नालो न आहे पोइ नबी सगोरे जो हुजे अली सगोरे जो हुजे अबू बकर जो हुजे उहा इबादत क़बूल ई कोन्हे का जो प्यारे पैगंबर ॿुधाए छॾियो जेकॾहिं हिते मुसलमान थी करे अहिड़ा अमल करे तो उहा इबादत क़बूल अल्लाह खां दुआ अल्लाह ताला मूंखे अव्हां खे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।